करण जे लाइ हैदराबाद शहर में दीन जी तालीम पिराए रहियो आहे। सभु उन जे लाइ दुआ कयो। असांजे इन शहर में जेतिरा आलिम दीन हिन शहर में मुजाहिद पैदा थींदरा ओतिरी अल्लाह जी रहमत वसंदी। छो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह तबारक व तआला आलिमन जे सदके जंग जा जानवर ऐं पाणीअ जूं मच्छूं जेके मच्छूं पाणीअ में घुमंदियूं आहिनि उहे आलिमन जे सदके जेके दीन जी खिदमत करे रहिया आहिनि हुजूर जे अल्लाह खां दुआ घुरंदियूं आहिनि त रब इन्हनि जे सदके दुनिया ते मींहुं हिन वक्त बगैर का इंतजार जे पंहिंजे बिरादर पंहिंजे प्यारे भाउ हजरत अल्लामा व मौलाना खालिद हुसैन के जेस ताईं असांजा मुअज़्ज़िज़ असांजा मेहरबान असांजी हिन महफ़िल में अचनि ऐं उनखे गुज़ारिश रखंदुसि त अची करे ऐं सामईन जे साम्हूं कुर्सी हा असां सामईन जे साम्हूं मीलाद जे मुतालिक प्यारे अंदाज में खिताब करण फरमाए। नौजवान आन फाज़िले नौजवान जमीयत उलमाए ताहिरिया सूबे सिंध जा जनरल सेक्रेटरी आन पूरी सिंध में हर जिले में वक्तन बेवक्तन वींदा आहिनि ऐं विजिट कंदा आहिनि ऐं मज़हबी प्रोग्रामन में अगवानी कंदा आहिनि। बिला ताख़ीर उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि लेकिन उन खां पहिरियां जेके दोस्त पोइते वेठा आहियो अॻिते वधी अचो। कालीन बि बेहतरीन विछायल आहिनि साम्हूं हूंदो आवाज़ अंदाज़ जेके दोस्त वेठा आहियो वेझा थी वियो थोरो वेझा थी अचो थोरो वेझा थी अचो अॻिते वधी अचो। अवां खे ॿुधण में ॿुधाइण वारे खे ॿुधाइण में सुकून अचे। अनकरीब इंशाअल्लाह प्रोग्राम में ये थींदो आहे त जेस ताईं प्रोग्राम असांजो मचेस ताईं इंशाअल्लाह असांजा मुअज़्ज़िज़ असांजा मेहरबान ईंदा अनकरीब हिन वक्त बगैर का इंतजार जे हजरत अल्लामा व मौलाना मौलवी खालिद हुसैन राजपुर के गुज़ारिश कंदुसि पंहिंजे नूरानी किताब से नवाज़। अल्हम्दुलिल्लाह कफ़ा वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम शम्सुद्दुहा बदरुद्दुजा सदरिल उला नूरिल हुदा फकान क़ाब क़ौसैन औ अदना अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू
सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना सनदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि। आया आसथिया मुजबारो चाच बंबूर में, आया आसथिया मुजबारो चाच बंबूर में, पसी पर पुनू असी नीहो सिर लेन ठरिया, विसरी की नवया सुखन शाखों कडियूं। आँख वाला तेरे जलवे का नजारा देखे, दीदा कोर को क्या आए नजर क्या देखे। खुदा के गैरत ने डाल रखे हैं तुझ पर 70,000 पर्दे, उनमें लाखों ही दूर बनते जो एक भी उठता हिजाब तेरा, जो एक भी उठता हिजाब तेरा। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जेका आयत करीमा तिलावत कई आहे, मुख्तसर टाइम जे अंदर उन मुतालिक कुछ गालियों अर्ज करे दुआ पिनंदासी, पर उन खां परियां मां हीअं चवां त उन इश्क खे शाबाश जंहिं मुहब्बती मेड़िया, उन इश्क खे शाबाश जंहिं मुहब्बती मेड़िया। मोहतरमुल मकाम हर दिल अजीज असांजा मेहरबान रईस जावल खान जनी जे कोशिश कावशुन सा मेहनतुन सा ही रंग रचायो वयो। अल्हम्दुलिल्लाह को कंहिंजी खुशी कंदो आहे, को कंहिंखे राज़ी करण जे लाइ को इंतज़ाम खे सुणो बणाईंदो आहे, पर उन मेहरबान पंहिंजे मुशफ़िक़ मेहरबान दोस्त रईस जावल खान के सलाम पेश तो कया, जह पाक पैगंबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत व सादत जे सिलसिले में अजीमुल शान महफिल मुनक्किद कोठराइया, जंहिंमें दूर दराज का आशिक़ रसूल आया है, सना ख़्वान आया, उन्हनि जे मिठड़े आवाज़ का तमाशा मुस्तफ़ीज़ सियासी परे परे का जेके बंद करे आया, अकीदत ऐं मोहब्बत में उन विहण वारनि सां तमाशा के अल्लाह ताला विहण नसीब कयो। पोइ मां हीअं चवां त जिसे चादर पे बुला लिया, जिसे जिसे चादर पे बुला लिया, जिसे अपना बना लिया। ये बड़े करम के फैसले, ये बड़े करम के फैसले, ये बड़े करम की बात है, ये बड़े करम के फैसले, ये बड़े करम की बात है। अल्लाह अल्लाह तवज्जो कजा महबूब जे मिलाद में अचण वारा, हिन महफिल में बिहण वारा, हिन महफिल के सजाइण वारा, तुझो मर्तबो मकाम बुलंद बाला है। याद रखो को कंहिं जी रज़ा हासिल करण जे लाइ कंहिं दोस्त जे अंदर ईंदो, पर याद रखो तू असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जे सिलसिले में जेका महफिल सजाई भैया, उनमें आया रब जे रज़ा हासिल करण जे लाइ। ॾाढा जो सुभान अल्लाह, अञा ॾाढा जो सुभान अल्लाह।
अल्लाह अल्लाह तवज्जो कजा पाक पैगंबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतर जने मक्कातुल मुकर्रमा खा मदीना मुनव्वरा दा मुझे महबूब जी आमद थी दिया मदीना तैयबा जे अवाम के खबर पहुंदिया मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके दीवाना जेके आशिक ही परवाना उहे इस्तकबाल किया प्या कर खुद तब बुधाया फसादिर रिजाल वन्निसा फौकल बुयूत मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दे आमद जी खबर मर्दन के पवदिया औरतन के पवदिया बारन बुढ़न के पवदिया मक्के में रहने वालन के पवदिया मदीना में रहने वालन के पवदिया उए पजे घरन में बाहर निकली दाए व तफर्रकुल गुलबाने फित तरीके व युनादून या मुहम्मद मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दे आमद दे खुशी में बाहर निकली पौधा है इस्तकबाल कर जेला अल्लाह अल्लाह तवज्जो रेजा उहे मर्द तोरे उता बाहर पंजे घरन में निकरदा है पर औरतों पंजे घरन दे छितन ते भी इस्तकबाल कंदियो है नंढा नंढा बाहर उहे रस्ते से ड्रोड़ंदा है मर्दा किते नौजवान वधी करे मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दे आमद जो इस्तकबाल करे रहा है रे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद पई थे त मदीनतुल मुनव्वरा दे अंदर औरतूं ऐं मर्द ऐं ॿार मुझे महबूब जे अचण जो इस्तकबाल पिया कर पंहिंजे घरन जे आदो घरन जे दरन जे आदो गाह उछरायो उन्हनि खे ख़बर हुई त महबूब जे सवारी ते अची रहिया आहिनि उहा सवारी मन गाह ॾिसी करे असां जे अङणे लड़ी पवे त असां जो अङणो भाग वारो थिए सुनाए आप हर आशिक के घर तशरीफ लाते सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते मेरे घर भी हो चला गया रसूल हर कह के खुशी हुई हर को चाहे महबूब मुझे अंदर चल हर कह जे अंदर मेरी आ खुशी हुई उन्होंने पंजे घर दे अगियो सोना सोना गाह पटे उछलिया उन्होंने इन अंदाज में इस्तकबाल कयो पर मैं बुधाई दोला जरे मोहम्मद नबी दुनिया के तख्ते से आया अम्मा आमना साड़ फरमाई दिया मुझे पतने अतरमा जरे महबूब दुनिया के तख्ते से आया महबूब जो नूर ज़हूर थियो उनते मते इस्तकबाल किया थियो हेदे आद बुधाया तवज्जो कजा अल्लाह अल्लाह अम्मा आमना फरमाई दिया खरज मिन्नी नूर मुझे पतने अतरमा नूर आया अम्मा आमना फरमाया दुनिया के तख्ते से मुझे पतने अतरमा जदे नूर आया उन नूर जी मां कमालात ॾिठी अम्मा कमालात तो करी ॾिठी अम्मा फरमाई दिया शाम जू मारियो ही अखिने सा सही दिसा हथ मथे खणी जो सुभान अल्लाह तमा बैठा करूंडी जे शहर में आयो पर याद रखो के मरहबा चढ़ देला अज आसमान रखा मलाइका मुकर्रबीन जी आमद थी रही जिथे मोहम्मद अरबी जो शान गायो मोहम्मद अरबी जो शान पढ़ियो पढ़ायो महफिल सजाई भी दिया उते अल्लाह दे तरफ का मलाइका मुकर्रबीन जो नुज़ूल थी ओए मलाइका ते अची करे उन जाए ते उन्हें मानू जेला रहमत जे नुज़ूल जो दुआऊं घुरदा है अवा तवा साजे दुआन में आमीन चवंदा है रे अम्मा आमना इन फरमायो पुत्र जायो अम्मा आमना इन फरमायो धियो जायो अम्मा आमना फरमाई दिया खरज मिन्नी नूर
नूर मुझे वतन अंदर मां नूर आयो उन नूर जी कमालियत कहिड़ी आ अम्मा फरमाई दिया मां शाम वारियूं अखियूं पई ॾिसां शाम वारियूं मारियूं पई ॾिसां शाम वारियूं मारियूं त ॾिठा पर उते ॾाचूं पयूं चढ़ियल उहे बि पई ॾिसां उन्हनि ॾाचनि जे नक में जेके नाकेलियूं हुयूं उहे सोनियूं नाकेलियूं पई ॾिसां अम्मा फरमाई दिया इहो नूर जो कमाल हुयो पर रबा जे अंदर ईंदो आहे करीम रब उन रात में इंतजाम कहिड़ो करायो जिब्राईल अमीन जी चिठी लगाई आ ओ जिब्राईल मलाइकन जे झुमट में वञो अज ज़मीन जे तख्ते ते हज़रत अब्दुल्लाह जे घर जे छित ते वञी करे नूरी झंडा खोले काबतुल्लाह जे छित ते वञी करे नूरी झंडा खोले बैतुल मुक़द्दस जे छित ते वञी नूरी झंडा खोले ओला में वञी नूरी झंडा खोले ओभर में वञी करे उत्तर में वञी करे दक्षिण में वञी करे पर दुनिया वारनि खे वञी मुबारकूं ॾियो दुनिया वारनि खे मुबारकूं ॾियो अॼु अव्हां जो भाग वरियो अॼु अव्हां जे अंगण मोहम्मद अरबी आयो आमिना जो लाल आयो आया घर आमिना जे आया घर आमिना जे हज़रत हबीब आया तुझा मुझा नसीब आया घर आमिना जे आया घर आमिना जे हज़रत हबीब आया में तुझा मुझा नसीब आया अल्लाह ताला उन रात जे सदके अल्लाह ताला महबूब जे आमद जे सदके जेके भी हामिला औरतूं हुयूं जंहिंखे रब उन रात में महबूब जे आमद जे सदके पुत्र जी दौलत ॾिनी अल्लाह ताला उन्हनि खे पुत्र जे दौलत सां नवाज़ियो बाबा जे घर में पुत्र ॼमियो हूंदो उन्हें खुशी कई हूंदी या न ॾाढा चओ छड़ा भी चओ त सगड़ा भी चओ नंढा भी चओ त वॾा भी चओ पका भी चओ त पोड़ा भी चओ सब आशिक चओ हिते ईंदा ई उहे जेके आशिक हूंदा जेके दीवाना हूंदा महबूब जा परवाना हूंदा आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं उहे ईंदा जन जे अंदर में इश्क हूंदो जन जे अंदर में प्यार हूंदो मारस पे कयो पाक पैगंबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जे खुशी में मुझे करीम रब पुत्र जे दौलत सां हर हामिला औरत खे नवाजो उन्हनि जे घरनि में बच्चा जायब जमिया अल्लाह अल्लाह अम्मा हलीमा फरमाईंदी आ उहो टेम दुकार वारो कहत सालीअ वारो टेम हुयो उन टेम में माण्हू गुरबत जे करे परेशान हाल पर मुझे करीम रब इन दुनिया के सैराब कयो बारिश जे ज़रिए मेघ मल्हार मौसम थी वई झर झंग में गाह फुटण लगा गुल बूटा सरसब्ज थियण लगा पूरी ज़मीन के खुदा शादाब बनायो वजह छा हुयो त मोहम्मद अरबी जी आमद थी रही हुई अम्मा हलीमा फरमायो त डुकार अहिड़ो हो जो मुंहिंजी पंहिंजी जेका हालत हुई मुंहिंजी डाची भी डुबिरड़ी हुई ऐं घर में जेके बकरियूं हुयूं उहे भी डुबिरड़ियूं हुयूं हिकु वेलो मिलंदो हो त ॿियो कोन मिलंदो हो औरतुनि खे ख़बर पई आ मक्कतुल मुकर्रमा ॾांहुं औरतुनि पंहिंजा सफ़र शुरू कया त ज़मींदारनि जा ॿार उहे हासिल करे असां उन्हनि जी ख़िदमत कंदियोसीं वॾा वॾा इनाम हासिल करण जे लाइ उन्हनि भी पंहिंजा सफ़र शुरू कया पर यादि रखो अम्मा हलीमा जी उहा डुबिरड़ी डाची आ उन्हनि सां गॾु त पहुची कान पई सघे पोयां पई अचे पर अम्मा हलीमा भी उन जाइ ते पहुचंदी आ तमाम दायूं जेके हुयूं तमाम औरतूं आयूं जेके हुयूं मक्का
मक्कतुल मुकर्रमा में सरदारन जा बार वडेरन जा बार जमींदारन जा बार उहे खड़ी करे घणे कुछ इनाम हासिल करण जेला वपाले ताते तैयार करण जेला उन्हनि घरन में पहुंची वयूं आहिनि पर बाबा गमा खलीमा यतीमन जो यार दुर्रे यतीम महबूब मोहम्मद अरबी अम्मा हलीमा जे भाग में आयो अम्मा हलीमा फरमाई दिया मां मोहम्मद अरबी के जरे सीने साला तो पर याद रखो मुझा मोहम्मद अरबी जरे दुनिया जे तख्ते ते आया अम्मा आमना जे बतने अतर मां दुनिया जे तख्ते ते आमद थी दिया 7 दिहाड़ा अम्मा आमना जी मुबारक वरता उनका बाद में यो भाग या सादत खलीमा के नसीब थी दिया वो अम्मा हलीमा फरमाई दिया जरे मोहम्मद अरबी के मां सीने सालाई दिया मुझे अंदर में कुव्वत अची दिया मुझे जान में जान अची दिया मुझे सीनो थंज मुबारक सा भरजी दवा अम्मा हलीमा फरमाई दिया उन डाची ते सवार थी दिया वो डाची सबनी डाची रखा गया पई हले और तू पुछा कंदू है ओ हलीमा अज तू सवारी मटे आई हलीमा फरमाई दिया न सवारी त सागिया पर इहो सवार जो कमाला दायो त दुनिया में खोड़ मगर दायो त दुनिया में खोड़ मगर महबूब जिदा से महबूब जिदा से अल्लाह अल्लाह अम्मा हलीमा फरमाई दिया घर पर चली दिया घर में जेके मुझू बकरियूं आए उनर जा थन्यू सा भरजी आया मोजज़ात कमाला अम्मा हलीमा डिठा दुनिया डिठा पर मां अर्ज़ ते कयो त ही भाग वारन के खुदा ही मौक़ा नसीब कंदो वो लोग खुदा शागिद किस्मत के सिकंदर जो सरवर आलम का मीलाद मनाते जो सरवर आलम का मीलाद मनाते अंबियाए किराम दुनिया के तख्ते से आया मुझे मोहम्मद अरबी जो मीलाद बहरा पढ़ंदा वया बयान कंदा वया किए बयान कंदा वया मोहम्मद अरबी जे आमद जो चर्चो पंजे उम्मत जे सामू बयान कंदा वया मुख्तसर टाइम जे अंदर का गाल अर्ज कंदो हला हजरत ईसा रूहुल्लाह जे मुतल्लिक इंदो तमाम जमात जे सामू पंजे उम्मत जे सामू पाण बयान फरमाए रहा है आखिरी पैगंबर इंदो मोहम्मद उन जो नालो हुंदो खुदा उनके उह मकाम ऐ मर्तबो अता कयो हुंदो जो उन जे इशारे ते वण पाड़ो पटजींदा उहे वण उन ते सलाम पढ़ंदा पत्थर उन ते कलमा पढ़ंदा ये जने शान बयान वो बयान करे रहियो एकड़ो शख्स थी बेंदो चौंदो अल्लाह रहमत नाज़िल करे वडे भाग वारी उहा अम्मा जय ईसा रूहुल्लाह के जणियो हजरत ईसा जे अखिर में लुढ़क लड़ी आया ईसा रूहुल्लाह फरमायो भागवारी त उहा अम्मा जी जन माऊदी उहा अम्मा मिना हुदी जेका मोहम्मद अरबी के पंजे बतने अतर मां दुनिया जे तख्ते ते जन्म लीदी अल्लाह अल्लाह बारस कंदो हला पहरिया यो मीलाद महबूब जे आमद जो चर्चो मुझे महबूब जे अचर खा परया अंबिया पंजे उम्मतन सा बयान फरमाईंदा वया तौरात पढ़ी रसो ज़बूर पढ़ी रसो इंजील पढ़ी रसो इन्हनि के तमाम
सही में खुदा अज़्ज़ व जल पंहिंजे मोहम्मद अरबी जो ज़िक्र फरमायो उहे बयान कंदा वया। पर जॾहिं मोहम्मद अरबी आया जंहिं ज़माने में आया उहो ज़मानो अफ़ज़ल जंहिं उम्मत ॾे आया उहा उम्मत अफ़ज़ल। सारे जग में जानिब लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया ओ मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। यूं तो सारे नबी मोहतरम है मगर सरवर अंबिया तेरी क्या बात है रहमते दो जहां एक तेरी जात है रहमते दो जहां एक तेरी जात है रहमते दो जहां एक तेरी जात है ए हबीब बेखुदा तेरी क्या बात है। यूं तो सारे नबी रूह को नूर पे निखारा गया बेचैनियों को करारा गया। मरहबा मरहबा हर किसी ने कहा मरहबा मरहबा हर किसी ने कहा आमद मुस्तफा तेरी क्या बात है। यूं तो सारे नबी मारस पे कयो त मोहम्मद अरबी जे आमद जो ही सदको आ जो खुदा ताला तमा असा के सुहनी सूरत बख्शे दी। तारीख पढ़ो अहादीस के पढ़ो अगे भी अंबिया दुनिया दे तख्ते ते यो पैगाम खणी आया कूलू ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह दे तौहीद जो पैगाम खणी आया। आदम सफीउल्लाह नूह नजीउल्लाह ईसा रूहुल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह मूसा कलीमुल्लाह दाऊद ज़बीहुल्लाह सभनी पंहिंजे पंहिंजे अंदाज में अल्लाह जे तौहीद सां गॾो गॾो पंहिंजी सुञाण बयान कई कंहिंजो त मां अल्लाह जो सफीउल्लाह आया कलीमुल्लाह आया खलीलुल्लाह आया। पर मारस कंदो हला जॾहिं मोहम्मद अरबी दुनिया जे तख्ते ते आया मुझे करीम रब उन ॾींहं खे बरकत वारो बणायो मुझे मोहम्मद अरबी जे आमद वारे दिहाड़े के बरकत वारो बनायो। रब कुरान में जिक्र फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला। अल्लाह ताला फरमायो तमाम मोमिनन ते एहसान फरमायो मोमिनन ते एहसान करो। रब फरमायो उन्होंने मजा मां उन्होंने के पैगंबर नबी रसूल थोड़िया इहो उन्हनि जे मथा मूं रब जो एहसान अब एहसान कहिड़ो आ जो अल्लाह ताला उहो पैगंबर नबी तव्हां असां ॾांहुं रसूल बणाए करे मोकिलियो। पोइ यादि रखो तव्हां असां जा इहे भाग आहिनि इहो तव्हां असांखे अल्लाह ताला मकाम बख़्शे ॾिनो आहे जो तव्हां असां उन महबूब जा उम्मती आहियो तव्हां असां उन महबूब जा उम्मती आहियो। अल्हम्दुलिल्लाह मेहरबान दोस्त असां जा अचनि पिया उन्हनि खे भली कार चवां पियो पर मां अर्ज़ कयां त हिते उहो ई ईंदो जंहिंखे घुरायो जिसे चादर पे बुला लिया जिसे चाहा अपना बना लिया। ये बड़े करम के फैसले ये बड़े करम की बात है
अर्ज कयो तौहीद त सबको खणी आयो उन्हनि पंजे पंजे अंदाज में मुझे करीम रब जी तौहीद बयान कया अल्लाह अल्लाह पर जने मोहम्मद अरबी दुनिया जे तख्ते ते आया मोहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जो पैगंबर नबी अंबिया जो सरदार बन जी आयो मुझे मोहम्मद अरबी जो मकाम हो कुरान फरमाए तो वरफाना का जिक्र का अल्लाह ताला उन्हें शान के बुलंद फरमायो उन्हें मकाम के बुलंद फरमायो तौहीद बिना नुक्ते जया ला इलाहा इल्लल्लाह पर आदम सफीउल्लाह में नुक्ता नूह नजीउल्लाह में नुक्ता मूसा कलीमुल्लाह में नुक्ता ईसा रूहुल्लाह में नुक्ता इब्राहिम खलीलुल्लाह में नुक्ता पर जरे मुझो मोहम्मद अरबी ला इलाहा इल्लल्लाह तौहीद जो पैगाम दी मोहम्मदुर रसूलुल्लाह रिसालत बयान कंदो बिगैर नुक्ते जे हुदिया तौहीद भी बिना नुक्ते जे रिसालत भी बिना नुक्ते जे ला इलाहा इल्लल्लाह में बारक राय तवज्जो कजा ला इलाहा इल्लल्लाह में तबारक राय आदम अलैहिस्सलाम या तौहीद बयान किया पर आदम सफीउल्लाह में बारक रना है नूह नजीउल्लाह में बारक रना है मूसा कलीमुल्लाह में बारक रना है इब्राहिम खलीलुल्लाह में बारक रना है दाऊद ज़बीउल्लाह में बारक रना है जने मोहम्मद दुनिया के तख्ते से दुआ ला इलाहा इल्लल्लाह तौहीद बारन करन साऊदिया बिना नुक्ते जे हुदिया मोहम्मद अरबी रिसालत बयान कंदो मोहम्मदुर रसूलुल्लाह बिना नुक्ते जे अखर भी पारा है मालूम थियो त यो 12 वारो दी वडे मकाम वारो दिहाड़ो वडे मर्तबे वारो दिहाड़ो इन जे करे जो इन ॾींह ते मोहम्मद मुस्तफा जी आमद थी दिया अरिन जे आधार जी आमद थी दिया यतीमन जे यार जी आमद थी दिया मीलाद मौलूद मा वरतला है मौलूद तवासा इन जो मफ़हूम ही बयान कंदो हला मीलाद उनखे चवंदा आहियो जंहिं में पाक पैगंबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद के अम्मा आमना जे बतने अतर मां दुनिया जे तख्ते ते अचण बयान कयो वने उन टेम ते मौजज़ा ज़ाहिर थिया उनखे बयान कयो वेंदो बरकतूं मिलियो उनखे बयान कयो वेंदो इनखे मौलूद चयो वेंदो मुंहिंजा अज़ीज़बा इन मीलाद के बयान करण जे ला इन मीलाद जो शुक्रिया अदा करण जे ला अल्लाह जे कुरान बयान फरमायो कुल बि फज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन हजरत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह पाण फरमाया था मीलाद कुरान जो मतलूब मीलाद कुरान जो मतलूबा हेरे तक्यो मीलाद कुरान जो मतलूब किया त कुरान में हुक्म मुझा महबूब फरमाए नन के कुल चो इनन के मुझे बानन के बिफज़लिल्लाह अल्लाह दे फज़ल से बिफज़लिल्लाह व बिरहमतिही अल्लाह दे रहमत फल यफरहू भले तमा खुशी कयो फल यफरहू व खैरुम मिम्मा यजमऊन या खुशी अवाजेला इन गाल खा भलिया इन गाल खा जोर भलिया जेको कुछ हवा गड करे रहायो या दौलत या दुनिया यो माल या मिल्कियत इन्हें सबनी खा अफजल अवाजेला भलो अमल करो त मोहम्मद रबी जे आमद जो शुक्रिया अदा कयो मुफस्सिरीन लिखल था रहमत मा मुराद मदीने वाले मीर जी ज़ाता वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह ताला
जहानन जेला रहमत बनाए करे मोहम्मद अरबी के मोकिलियो अंदाज़ो लगा पंजन जेला परावन जेला इन दुनिया जेला ऐं आलम बरज़ख जेला आलम महशर जेला तवा साजा उए महबूब मोहम्मद अरबी रहमत बन जी आया है रे। अल्लाह कुरान में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन ए मोमिनन ते मां एहसान कयो मौला हथ नहीं मौला ज़बान नहीं मौला अखियूं नहीं मौला कन्न नहीं बुधण जेला अखियूं नहीं ॾिसण जेला पैर नहीं हलण जेला हथ नहीं कमकार करण जेला मुंहिंजा मौला सुणी सूरत नहीं लक़द खलक़नल इंसान अल्लाह ताला फरमायो तहकीक मां इंसान के खलक़ियो आसने तकवीम यानी सुणो बनाए करे अल्लाह ताला इंसान के आसने तकवीम जो मालिक बनाए करे मोकिलियो मुंहिंजा मौला ए हिदायत इंसान तुझा अल्लाह ताला फरमाईंदो ये अख मुंहिंजी नेमता कन मुंहिंजी नेमता हथ मुंहिंजी नेमता व इन तउद्दू निमतल्लाहि ला तुहसूहा अल्लाह ताला फरमाईंदो ये त एतिरियूं नेमतूं आहिनि एतिरियूं नेमतूं आहिनि ये तव्हां शुमार कयो त करे कोन सघंदो हथ त हिकु उज़्व ज़बान भी उज़्व अख भी उज़्व कन भी उज़्व ई तुंहिंजो पूरो जिस्म मुंहिंजी मुरब जी नेमत पर जेको कुझु खाईंदो उहा भी मुंहिंजी नेमत जेको कुझु पीअंदो इहा भी मुरब जी नेमत ये नेमतूं त एतिरियूं नेमतूं आहिनि शुमार करी त करे कोन सघंदे इन जो गाना तो ही कोने को ही त बेशुमार नेमतूं आहिनि रब फरमाईंदो हिकु ख़ासि तो ते इनाम कयो नेमत उज़्मा उन नेमत उज़्मा मां मुराद मदीने वारे मीर जी ज़ात नेमत उज़्मा मां मुराद मदीने वारे मीर जी ज़ात याद रखो अल्लाह ताला उन जे लाए फल यफरहू कुरान में हुकुम फरमायो तेन जी खुशी कयो हर साल मल्हाइण जे ला दुनिया वारा चवंदा आमद हिकड़ो दफ़ो थी सालों साल पिया मल्हायो मां चो सालों साल जी सादत खुदा आशिकन के नसीब कया इश्क वारन के नसीब कया इन में ऐब कोने को जे करे ये हुजे कुरान त हिकड़ो दफ़ो नाज़िल थियो अल्लाह जे कुरान फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र अल्लाह ताला जे रात में कुरान जो नुज़ूल फरमायो उहा क़द्र वारी रात खैर मिन